टंडो जान मोहम्मद ने बल्दियाती इलेक्शन 2022 पीपी जनरल काउंसिल जो उम्मीदवार वार्ड 8 लाल गुल नवाबी वार्ड के वोटरनि जे तरफ़ां टंडो जान मोहम्मद पब्लिक पार्क में कानर गॾिजाणी कोठाई वई, जंहिं गॾिजाणी जी शुरूआत तिलावत कुरान पाक की नात सां थी। इन खां पोइ पीपी नामज़द चेयरमैन काज़ी नूर मोहम्मद सांद, काज़ी फैज़ुल्लाह सांद एंड ब्रदर्स, मीर तारिक महमूद टालपुर, मीर एजाज टालपुर, तालुका झुडो मां ज़िले काउंसिल नामज़द उम्मीदवार मीर इरफान टालपुर ने पीपी जे नामज़द जनरल काउंसलर ऐं पीपी जे वर्करनि वॾी तइदाद में शिरकत कई। इन बाद सिंध जी सूखड़ी आयल नामज़द उम्मीदवार ऐं ॿियनि मेहमाननि खे टोपियूं गुलनि जा हार पाराया विया। कानर गॾिजाणी में माली सूमरा ख़ासकरी मुग़ल क़ाइमखानी हठी कुंभार आरायन राजपूत ऐं ॿियनि बिरादरियुनि शिरकत कई। पीपी नामज़द चेयरमैन काज़ी नूर मोहम्मद सांद चयो त 26 तारीख़ ते तीर ते ठप हणी असांजे जनरल काउंसलर जे उम्मीदवारनि खे कामयाब कजो। तव्हां शहरनि सां हर ॾुख सुख में गॾु आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।